नाज़रीन कंबर जे DHQ अस्पताल में रिस्क अलाउंस की बहाली लाइ पैरामेडिकल स्टाफ ऐं लेडी हेल्थ वर्कर्स तरफ़ां OPD ऐं पोलियो मुहिम जो मुकम्मल बाइकॉट कयो वियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर इख़लाक़ अहमद चांडियो। जी इख़लाक़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कंबर जे DHQ अस्पताल में रिस्क अलाउंस ऐं बहाली लाइ पैरामेडिकल स्टाफ ऐं लेडी हेल्थ वर्कर्स जो एहतजाज ऐं OPD ऐं पोलियो मुहिम जो बाइकाट कयो वियो। उन मौक़े ते पैरामेडिकल स्टाफ अॻुवाणनि असगर अली चिंजणी, अली नवाज़ मुगेरी, अब्दुल लतीफ़ गोपांग, लेडी हेल्थ वर्कर सलमा, हफ़ीज़ कलसूम सुमरो, हसीना मक्सी, शाइस्ता मेमन, खालदा सुमरो चयो त केतिरनि ॾींहंनि खां वठी जाइज़ मुतालबनि लाइ मनता लाइ एहतजाज करे रहिया आहियूं, पर असांखे ज़बरदस्ती ड्यूटी करण लाइ ऑफिसर तबिको धमकाए रहियो आहे, जेको ज़रासर जो है ना ज़ुल्म आहे। पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में रिस्क अलाउंस समेत हेल्थ वर्कर्स खे सहूलियतूं फराहम कयूं वयूं आहिनि, पर सिंध में नाइंसाफ़ी छो आहे। ॿिए पासे DHQ अस्पताल में ईंदड़नि मरीज़नि जो चयो त हड़ताल सबबि असां मरीज़नि समेत दरपदर आहियूं। गुरबत सबबि प्राइवेट अस्पताल में इलाज नथा वठी सघूं। हड़ताल ख़त्म कराई वञे जीअं असांजी बि परेशानी ख़त्म थी सघे। जी